खाना बदोश राइटर्स कैफ़े तरफ़ां ही पुरवकार तक़रीब जेका सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं सिंधी क़ौम जे लाइ हर साल हिन ॾींहंनि में ही प्रोग्राम रिथियो वेंदो आहे। अयास उहा शख़्सियत आहे जंहिं ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे ऐं अॼोको असांजो सेशन जेको आहे उहो बि हिकु अयास जे चाहींदड़ जे नाले सां आहे ऐं उहो अयास जो चाहींदड़ मूं हिन ई खाना बदोश राइटर्स कैफ़े जे स्टेज ते 2019 में हुनखे ॾिठो हुयो ऐं उन अयास ते लिखियलु पंहिंजो उहो नज़म पेश कयो हुयो जेको मजाज़ी मामरनि खां ऐं हक़ीक़ी दास्तां ताईं मजाज़ी मामरनि खां ऐं हक़ीक़ी दास्तां ताईं हू शाइर सिंध जेॾो हो कदावर कहकशां ताईं वयो ख़ुशबूअ खे फैलाए ज़मी खां आसमां ताईं कयाई सरहदूं सभु तय मकां खां ला मकां ताईं उमासनि खे छॾे ओरियां सुहाईअ सां वञी मिलियो नंढे खंड जो वॾो शाइर भिटाईअ सां वञी मिलियो। मूंखे यादि आहे 2019 जे उन मुशाइरे में असां बि उहो मुशाइरो पढ़ियो हुयो ऐं गदा ख़ासकेली साहब असां सां गॾु स्टेज ते वेठो हुयो ऐं जॾहिं उन पंहिंजे दुबंदड़ हथनि सां ऐं उन पंहिंजे जज़्बात सां इहो नज़म पेश कयो हो त ऑडियंस में हिकिड़ो नओं रूह फूकिजी वियो हुयो ऐं अॼु असांजे विच में गदा न आहे ऐं असां अॼु गदा खे यादि कयूं पिया। मुंहिंजो ही पैनल पूरो थी चुको आहे ऐं हिन पैनल में जेके आहिनि उहे गदा जा दोस्त आहिनि, गदा जे फ़िक्री हवाले सां, गदा जी शाइरी जे हवाले सां ऐं उनजी शख़्सियत जे हवाले सां अॼु असां हिन सेशन में गुफ़्तगू कंदासीं ऐं मुंहिंजे पैनल में जेके स्पीकर्स मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो मुख़्तसर तारीफ़ कराईंदो हलां। साईं अज़फर मेमन साहब ऐं हुन सां गॾु मोहतरम साईं इदरीस जतोई साहब ऐं मोहतरम साहिल पीरज़ादो साहब ऐं असां सां गॾु पिंडाल में बि ख़ूबसूरत शख़्सियतूं मौजूदु आहिनि जंहिंमें साईं ताज जोयो साहब, मैडम हसीन मिसरत साहिबा उहे मौजूदु आहिनि। साईं ताज जोयो जेको आहे उहो किताबु सहेड़ियो आहे गदा जी शाइरी जो, दिलि जे दास्तान जो महूरत ऐं असां अॼु हिन किताब जी बि हिन पैनल डिस्कशन में असां महूरत कयूं पिया। दिलि जे दास्तान जो महूरत असां हिते करे रहिया आहियूं। हिकिड़ी भरपूर ताड़ियूं जेकॾहिं थी वञनि त असां पंहिंजे सेशन खे अॻिते वधाईंदासीं। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयूं किताब जो थोरो डिस्प्ले कनि, किताब खे डिस्प्ले कनि। दिलि जे दास्तान जो महूरत गदा जी इहा ख़्वाहिश हुई त हुनजी ज़िंदगीअ में हुनजी शाइरी जो अहिड़ो मजमूओ अचे पर हुनजे विसाल खां पोइ साईं ताज जोयो ऐं हुनजे ॿियनि साथियुनि ऐं दोस्तनि इहो किताबु तरतीब ॾिनो आहे जंहिंमें गदा जी शाइरी जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, नज़म, गज़ल, वाई, बैत, चोस्टा समेत समूरियूं सिन्फ़ूं इन में शामिल आहिनि। ऐं पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदुसि, मोहतरम अज़फर मेमन जी तरफ़ हलंदुसि त साईं जिन जो गदा साहब सां हिकिड़ो सुठो ऐं वेझो लाॻापो रहियो आहे ऐं खाइण इहो ॼाणणु चाहींदुसि त गदा ख़ासि करे जी शख़्सियत जा कहिड़ा कहिड़ा पहलू हुया। हुनजी शख़्सियत में हिकिड़ो फ़क़ीरी रंग बि हुयो, उनजी शख़्सियत में हिकिड़ी मासूमियत बि हुई ऐं हुन सां गॾोगॾु हू फ़ुकरा माण्हू हुयो। तव्हां गदा खे वेझे खां ॾिठो आहे, तव्हां कीअं ॾिठो आहे गदा खे? गदा ते ॻाल्हाइण खां अॻु में अयास मेले, ॾहें अयास मेले में तव्हां सभिनी गदा खे यादि कयो आहे त जीअं तव्हां गदा जे हवाले सां अयास जूं सिटूं पढ़ियूं जेको हुन ट्रिब्यूट ॾिनो हो अयास खे, नंढे खंड जो वॾो शाइर भिटाईअ सां वञी मिलियो। त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गदा सिंधी अदबी संगत जो मुतहरिक रुकुन रहियो। जीअं त हुनजो मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि सां वास्तो रहियो, उते अदबी तंज़ीमुनि ऐं बज़मुनि जो बि हू मेंबर रहियो ऐं सिंधी अदबी संगत जे इन बेल्ट खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त जॾहिं काफ़िले जी सूरत में अयाज़ जे मरतीअ ते पहुता त अयाज़ में लहद वारो जेको दोस्त हो उहो बि सिंधी अदबी संगत शाख मोरे जो हो ऐं अयाज़ खे ट्रिब्यूट उन वक़्तु हुनजे ज़हन ते इहो ख़्यालु आयो छो जो शाइर पंहिंजे कैफ़ियतुनि में रोकिजी न सघजंदा आहिनि ऐं पोइ हुनखे ख़्यालु आयो त इहो शहर मां ज़रूरु पंहिंजे कलम जी नोक ते लिखां त ख़बर कहिड़ी जनम कहिड़े में हुनजी वापसी थींदी। शुरूआति हितां था कयूं त ख़बर कहिड़ी जनम कहिड़े में हुनजी वापसी थींदी, असांजी देश जी हालति छा अॼु खां वधि बुरी थींदी, वरी साॻियुनि हथनि सां ॾुख कलम जी नोक मोकींदी, तॾहिं कापाए थी चरखे खे चोरे पंहिंजो मुंहुं चवंदी ग़ुलामी दौर जो बाग़ी रिहाईअ सां वञी मिलियो, नंढे खंड जो वॾो शाइर भिटाईअ सां वञी मिलियो।
गदा ख़ासकेली बज़ाहिर तव्हांखे हुन जी शख़्सियत जे हवाले सां ॿुधायां त हिकिड़ो इंतिहाई सादो माण्हू, गेड़ू लिबास हमेशह हुन जे बदन ते हूंदो हो, पर पंहिंजे इन सादगीअ में तमामु वॾो फ़िक्रु रखंदो हो। जेकॾहिं तइलीमी हवाले सां हुन जी गुफ़्तगू कयूं त बिन अनपढ़ियल हो, पाण पंहिंजी गुफ़्तगू में चवंदो हो त आऊं 3 दर्जा पढ़ियो आहियां, पर जहिड़ो पढ़ियो आहियां ओड़ो न पढ़ियो आहियां। बज़ाहिर जेका हुन जी दुनियावी तइलीम रही इन क़िस्म जी रही, पर फ़िक्री लिहाज़ खां जिन बि दॻनि ते हू रहियो, माॻनि ते रहियो, उहो ॾाढो पुख़्तो रहियो। उहो क़ौमी हवाले सां हुन जो पासो हुजे, अदबी हवाले सां हुन जो पासो हुजे, या फ़िक्री हवाले सां हुन जो पासो हुजे। तव्हां जेकॾहिं गदा जे पर्सपेक्टिव में ॾिसंदो त गदा ख़ानकाई माण्हू हो। उन वक़्तु उन जे ओतारनि ते ऐं दरगाहुनि ते जेके सिंध जा इंटेलेक्चुअल ऐं फ़िक्री माण्हू ईंदा हुआ, या पाण जिन वटि लंघे वेंदो हो, उन्हनि सां नंढे हूंदे खां ई वठी फ़िक्री गुफ़्तगू हूंदी, छो त हुन जी तरबियत में हाफ़िज़ मोहम्मद बख्श ख़ासकेली जेको सिंधी ॿोलीअ जो ऐं शाह लतीफ़ जो वॾो ॼाणू हो, उन जो वॾो असरु रहियो उन जी ज़िंदगीअ ते। उन सां गॾोगॾु हुन जी तरबियत में ताज जोयो, राशिद मोराई ऐं तमामु अनेक साहिती परगिणे जा उहे माण्हू जेके बुनियादी तौर ते हुन जी ज़िंदगीअ में तब्दीली आणनि था, ऐं उहो माण्हू फ़िक्री तौर ते एॾो पुख़्तो ऐं पको थिए थो जो अॻिते वधे थो। गुरबत जी हालत इहा आहे हुन जी, जो हुन वटि घर में खाइण लाइ पैसा कोन्हनि के, ऐं हुन ॿुधायो त जॾहिं आऊं थोरो वॾो थियुसि त मज़दूरी मुंहिंजे हिसे में अची वई, छो त मुंहिंजो पीउ राज़ो हो ऐं असां इन खे फ़ख्र सां कंदा हुआसीं। हर फोरम ते हू फ़ख्र सां इहा ॻाल्हि कंदो। उन जे बावजूद बि हुन जी शाइरीअ खे जॾहिं ॾिसिजे थो, छो त हीअ शाइरीअ जो जेको मजमू आहे, दिलि जे दास्तां जी महूरत जेका ताज जोए साहब खे शाबस हुजे जो हुन खे सहेड़ियो आहे। ऐं असांखे ज़िंदगीअ में शाइर अहिड़नि शाइरनि खे ट्रिब्यूट मिले किथे थो। तमामु थोरा माण्हू आहिनि जेके ख़्यालु कंदा आहिनि हिक ॿिए जो, मिसकिन माण्हू, पोरियत माण्हू, हिकिड़ो गुमनाम माण्हू, छो त हिते जीअं कॉस्मेटिक लाइफ ज़िंदगी ॾिसूं था पिया, उते माण्हू कॉस्मेटिकली उन्हनि माण्हुनि खे ग्लैमराइज़्ड जेके आहिनि उन्हनि खे हाईलाइट कनि था। हीअ जेके फ़िक्री तौर ते पुख़्ता ऐं सघारा माण्हू आहिनि उन्हनि जी पज़ीराई कान थी थिए। पहिरियों दफ़ो हिन जी शाइरीअ खे मां जेकॾहिं ग़लति न आहियां त भाऊ इदरीस जतोई साहब तसीह कंदा त पहिरियों दफ़ो आदम मलक साहब ऐं भाऊ इदरीस जतोई साहब जी कोशिशुनि सां हिन जो नंढिड़ो किताबचो आयो, जेको हिन खे जंहिं हिन खे वॾो उत्साह ॾिनो। उन ई दौर में सिंधी अदबी संगत शाख मोरे खे इहो एज़ाज़ आहे त हिन सां हिकिड़ी तारीख़ी शाम मल्हाई वई हुई। उहा शाम जंहिंजी सदारत साईं मीर मोहम्मद पीरज़ादे कई, जंहिंमें डॉक्टर अदल सूमरो बियो, ऐं असांजे हिन ख़िते जो वॾो शाइर, नज़म जो वॾो शाइर निमाणो सिंधी, जंहिंजी आख़िरी शाम आई, उहा शाम सिजल ते खां शुरू थी हुई, अज़ानूं अची चुकियूं हुयूं, अञा शाम हली रही हुई। इहा हिन शाइर जी कामयाबी आहे, ऐं को बि माण्हू पिंडाल मां कोन उथियो, इहा हिन जी कामयाबी आहे। ऐं हुनखे उहो उत्साह मिलियो, ऐं उन खां पोइ उन ई ज़माने में हुन पहिरियों दफ़ो उन स्टेज तां उहो शेर पढ़ियो त मां एक ही सदी आहियां, अमन मुंहिंजो तरानो आहे। अहिड़ा शाहकार नज़म हुन तख़लीक़ कया। बिन सादो माण्हू, पर पंहिंजे फ़िक्र में तमामु पुख़्तो माण्हू। गुफ़्तगू जो सिलसिलो अॻिते वधाईंदे मोहतरम इदरीस जतोई साहब जिन खां इहो ॼाणणु चाहींदुसि त साईं गदा ख़ासकेली जी शाइरी जा फ़नी फ़िक्री रुख कहिड़ा आहिनि, ऐं उन जे मौज़ूआती हवाले सां जेकॾहिं अवां इहो असांखे ॿुधाइणु सम्झंदो ऐं ऑडियंस इहो पुछणु चाहे पई त उन जा फ़िक्री रुख कहिड़ा हुया, ऐं ख़ासि तौर ते हुन मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं लिखियूं आहिनि, जंहिंमें गज़ल लिखियो आहे, टेड़ो लिखियो आहे, हाइको लिखियो आहे, ऐं उन वाई बि लिखी आहे, नज़म लिखियो आहे। तव्हां उनखे वधीक मवसर ऐं मौज़ून शाइर कहिड़ी सिन्फ़ जो सम्झो था, ऐं ओवरऑल उनजी मौज़ूआती हवाले सां जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदो? गदा जी शाइरी ऐं उनजे फ़न फ़िक्र ते अचण खां अॻु में कुझु शयूं जेके उनजी ज़िंदगी जूं आहिनि, त गदा जो हिकिड़ो शाइर जी हैसियत सां उभरणु जेको आहे, गदा हिकिड़े फ़क़ीराणे घर में पैदा थियो। उनजो वालिद रमज़ली फ़क़ीर, उहो सूफ़ी यकतारे ते हिकिड़ो गीत ॻाईंदड़ जेको आहे सूफ़ी फ़क़ीर हो, ऐं उनजो तालुक़ जेको आहे असांजे इलाइक़े जो ई आहे, सूफ़ी नबन शाह, जंहिंजो वरी झोक सां तालुक़ हुयो, शाह इनायत शही जी उन दरगाह सां, त उन जा तालिब हुआ। त गदा जो वालिद उन दरगाह ते, इन झोक वारे सिलसिले जे फ़क़ीरी दरगाह ते पंहिंजी उनजी ओसर थी। ऐं गदा शुरू में जेका शाइरी शुरू कई, छाकाणि त राग रंग ऐं तसौफ़ मैखाना उहे उनजी ॼण सुती में पियल हुआ। उनजी वालदा बि जेका आई
उनजी अमड़ बि जेका आहे उहा बि हिकिड़ी सूफ़ी ख़ातून करे सॾिबी हुई जेका आहे उनजी गदा जी अमड़, ऐं हुनजो हिकिड़ो मैखानो बाक़ाइदे उतारो जेको आहे मौजूदु हूंदो हो। उन ई ओतारे ते हिकु त सूफ़ी हुनखे वरसो मिलियो, क्लासिकल वरसो मिलियो, सूफ़ी शाइरी मिली हुनखे, उन सां गॾोगॾु हुनखे ॿियो जेको उत्साह बख़्शियो उहो वरी आहे उनजो जेको शाइरी में ख़ुदि दादन फ़क़ीर जेको असांजो शाइर आहे उहो राधण वारो उहो उते मौजूदु हूंदो, उन मैखाने ते ईंदो हो। त उन दादन फ़क़ीर जी जेका शाइरी ॿुधी गदा उनखां बि उत्साह वरितो। हाफ़िज़ मोहम्मद अशखास कली हुनजो मामो हुयो, उहो मामो हुयो, उहो बि लतीफ़ साईं जो ॼाणू ऐं लोक अदब जो ॼाणू, तमामु हिकिड़ो जेको नामियारो अदीब हुयो। त उन बि उन गदा खे उत्साह बख़्शियो, उन जी शयुनि जी दुरुस्ती कई, इब्तिदाई जेके गदा शयूं लिखियूं। ऐं उन सां गॾोगॾु हुनजो हाफ़िज़ साहिब जो वालिद जेको हिन जो नानो हो उहो ख़ुदि नड़ बैत जो ऐं लोक अदब जो जेको आहे, त हिकिड़ो पूरो माहौल हो गदा खे मिलियो जंहिं गदा खे अॻिते वधायो। त गदा शुरू में जेका शाइरी शुरू कई उहा हुनजी सुघड़ाइप वारी शाइरी हुई, छाकाणि त असांजे इलाइक़े जो आहे, असां गदा जी सॼी ओसर जा अखि ॾिठा शाहिद आहियूं। त गदा पहिरीं जेको आहे उहो सुघड़ाइप वारी शाइरी कई। उनखां पोइ हुन जेका पंहिंजी शाइरी शुरू कई त उन में जेको आहे जॾहिं सियासी तहरीकुनि सां हुनजो वास्तो जुड़ियो, त सियासी तहरीकुनि सां क़ौमी हलचल सां हुनजो नातो जुड़ियो, त हुन उनखां उत्साह वरितो ऐं पोइ जेका शाइरी शुरू कई त उन में मुनशरात में काफ़ी जेको आहे उन में 72 शयूं बि हुयूं ऐं जज़्बात पिणो बि हुयो। पर जॾहिं सिंधी अदबी संगत नवाजतो ई असां क़ाइमु कई ऐं उन जूं गजाणियूं शुरू थियूं, उते तनक़ीदी अमल शुरू थियो, उते अदब ते गुफ़्तगू थी, त गदा जी शाइरी, निमाणी जी शाइरी में हिकिड़ा नवां रंग अचणु लॻा। सो गदा जी शाइरी जो इहो पूरो सफ़र, गदा पंहिंजे फ़न फ़िक्र जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई आहे या मौज़ूअनि जे हवाले सां, मौज़ूआती हवाले सां जी जी मौज़ूआती हवाले सां हुनजो जेकॾहिं ॾिसिजे त हुनजा मौज़ू तमामु अहम आहिनि, छाकाणि त हू आम रुगो ॿराड़ी जो शाइर न हो, पर हुन वटि न रुगो क़ौमी शऊर हुयो, पर क़ौमी शऊर मिलण खां पोइ हुन में बैन अक़वामी शऊर बि अची वियो। हुन जेके नज़्म लिखिया आहिनि, गदा नज़्म जो बहितरीनु शाइर आहे, हुन गज़ल बि तमामु बहितर लिखिया आहिनि। त नज़्म में हुन तमामु बहितरीनु नज़्म लिखिया। हुनजी शाइरी में आहिस्ते आहिस्ते छपजण खां पोइ हुनजी शाइरी में जेको रंग भरिजणु लॻो, तव्हां हैरान थींदो त हू हिकिड़ो अमुन जो बि शाइर आहे, हू हिकिड़ो जेका ॾाढाई आहे ग़रीबनि सां या वतन सां जेका ॾाढाई आहे उन्हनि खे बि हुन पोर्ट्रे कयो आहे। पर ख़ासि तरह हुन जेके सिंध जा मसइला आहिनि उन पंहिंजी शाइरी में तमामु घणो हुनखे फोकस कयो आहे। हुनजो मशहूरु जो नज़्म जेको पॉपुलर थियो उहो ख़ासि तौर ते जॾहिं एटमी धमाका थिया, उन ते हुन जेको नज़्म लिखियो उहो तमामु भरपूर नज़्म लिखियो, चागी ऐं पुखरान ते हमिलो, अल्लाह ऐं भॻवान ते हमिलो। ऐं तॾहिं असां सिंध लाइन आऊं कढंदोसि, उन में जॾहिं छाए थियो त इन सॼी सिंध में हुनजे इन नज़्म खे जेका पज़ीराई मिली, उहो ॾिसो त हिकिड़ो नंढड़े सिंध जे इलाइक़े जो शाइर जेको आहे पंहिंजी शाइरी में कीअं जेको आहे बैन अक़वामी शऊर जो इज़हार करे थो। हू चए थो त दारूअ जे धपते दुनिया खां गुल ऐं पोपट विछड़ी वेंदा। एटमी धमाका ॿिन्ही पासे जेके थिया आहिनि, दारूअ जी धपते दुनिया खां गुल ऐं पोपट विछड़ी वेंदा, अख़लाक़ी आदाब सभई तहज़ीब उन खां झटि विछड़ी वेंदा, के मरंदा के पागल थी हिक ॿिए खां झटपट विछड़ी वेंदा, मेहारनि जे मन में मातम सुहिणियुनि खां घटि विछड़ी वेंदा, ही सरासर कुदरत जे आ नक्शे ऐं निशान ते हमिलो, चागी ऐं पुखरान ते हमिलो, अल्लाह ऐं भॻवान ते हमिलो। वाह वाह। साईं इमदाद चांडियो साहिबु वेठो आहे, साईं प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो साहिबु वेठा आहिनि, बैन अक़वामी तालुकात जा माहिर आहिनि, इन शइ खे एटमी धमाकनि ते सॼी दुनिया लिखियो आहे, सहाफ़िन बि लिखियो आहे। पर अदीब कीअं थो लिखे, शाइर उन एहसास खे कीअं भरे थो, उहो गदा जो ई नज़्म जेको आहे उनखे ॿुधाए थो त अंग उघाड़ो पेट बुखायल को बेचून ते सोचे वेठो, अंग उघाड़ो पेट बुखायल को बेचून ते सोचे वेठो, नागा साकी दुनिया सारी गूनागून ते सोचे वेठो, हीरो शीमा इंसानियत जे नाहक खून ते सोचे वेठो, ख़ालिक पंहिंजे पहिरियां वाइदे कुनफ यकून ते सोचे वेठो, सिरजल अहमक ज़हननि खां थियो आहे सिरजणहार जे शान ते हमिलो, चागी ऐं पुखरान ते हमिलो, अल्लाह ऐं भॻवान ते हमिलो। त गदा इन क़िस्म जा शेर लिखिया। हुन इन तमामु डिघो नज़्म आहे ऐं इन सां गॾु सिंध जे मसइलनि ते, पाणी जो मसइलो अॼु बि असांजे ज़िंदगी जो मसइलो आहे, काल्ह बि असां जॾहिं कालाबाग डैम ठहियो पिए तॾहिं बि हुन मज़ाहमत कई। सिंध जी शाइरी में क्लासिकल अदब में मज़ाहमत आहे, पर जदीद शाइरी में शेख अयाज़ जेका मज़ाहमत शुरू कई
न्याज़ हमायूनी, इब्राहिम मुंशी, मोहम्मद ख़ान मजीदी, राशिद मोराई, तनवीर अब्बासी, शमशेर हैदरी, हिकिड़ी पूरी गैलेक्सी सिंधी शाइरनि जी आहे जिन सिंधी शाइरी में इन्हनि मसइलनि ते मज़ाहमत कई। त गदा उन्हनि जे तसलसल जो हिकिड़ो शाइर आहे। पाणी जे मसइले ते ॾिसो केॾो ख़ूबसूरत नमूने सां मज़ाहमती शइ लिखे थो। ए सिंध वासियो छंडे फूके कदम खणो उथो, ए सिंध वासियो छंडे फूके कदम खणो उथो, जनमनि जा वचन ॾियो वठो ऐं सभु कसम खणो उथो, दरियाह जे ज़ख़्मनि लाइ पटियूं ऐं मलम खणो उथो, हिकु हथ में अलम ॿिए हथ में कलम खणो उथो, सभु गॾिजी हर हिकु डैम ते नफ़रत जा धूड़िया लिखो, पाणीअ जा मरसिया लिखो, पाणीअ जा मामरा लिखो। त इन क़िस्म जा नज़म इराक ते जॾहिं हमिलो थियो उन ते उनजो नज़म आहे। ऐं ख़ुदि जॾहिं अमेरिका जे अंदरि हिकिड़े ब्लैक जेको आहे पुलिस वारे ते जॾहिं जेको आहे आई कैन नॉट ब्रीथ जेको हुनजो मशहूरु जुमिलो आहे जंहिंखे नस्ल परस्ती जे आड़ में मारियो वियो, उन ते गदा नज़म लिखियो आहे। त गदा हारियुनि जे मसइलनि ते, ग़रीबनि जे मसइलनि ते, सिंध जे मसइलनि ते ऐं उन सां गॾोगॾु पूरे जेको आहे आलम जे मसइलनि ते उहो ई पैगाम साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। सिंध खे आबाद सां गॾु करण सां आलम जी आबादी बिन क़ौमी शऊर खां बि हू आगाह रहियो। ग़ज़ल में हुनजो ग़ज़ल जो बि तमामु बहितर शाइर आहे। इहे त नज़म जा हुन जा मिसाल आहिनि। ग़ज़ल में बि तव्हां ॾिसंदो त गदा जी शाइरी में तव्हांखे कुझु रवायती हुन ते असरात बि आहिनि, पर हुनजे ग़ज़ल जी शाइरी ॾाढी बहितरीनु आहे। ग़ज़ल जी शाइरी में असां ॾिसंदासीं, कुझु बंद तव्हांखे ॿुधायां थो त गदा जो जेको नज़म जो जेको ग़ज़ल जो शेर आहे जंहिंमें निज सिंधी शाइरी जूं उञाण मिलनि था, निज सिंधी ॿोली जा लफ़्ज़ मिलनि था। ॾियारे कॾहिं ख़ुशी थो ऐं कॾहिं मायूसी, ॾियारे कॾहिं ख़ुशी थो ऐं कॾहिं मायूसी, पिरीअ जो रूप ज्वारीअ जे पतनि जहिड़ो आहे। हाणे इहो पिरी जे रूप खे ज्वारी जे पतनि सां गदा कड़े नमूने सां ॾिए थो। असांजे कोल कंदासीं उनखे पूरो कबो, असांजे कोल कंदासीं उनखे पूरो कबो, असांजो वाइदो नबियुनि जे वचन जहिड़ो आहे। त इहे गदा जी शाइरी में का सोच आहे साइण मिसल, का लोच कूलण मिसल, सोच खे साइण मिसल ऐं लोच खे का कूलण मिसल करार थो हुजे। का सोच आहे साइण मिसल, का लोच कूलण मिसल, का ख़ूबसूरत वेस में का पड़ेली आहे सजण। सो इन क़िस्म हड़ में हुजे त मोती महांगा वठी करे, ॿियो तुंहिंजे सॻियुनि में अलाए छा छा ॿधी छॾियां। सो गदा वटि प्यार बि आहे, मोहबत बि आहे, इनकलाब बि आहे। त ॾिसूं त प्यार जो उठ कहिड़े तरफ़ खां थो झुके। उमेद जी महार खे घणा छिकींदा रहिया, वरी जदीद ग़ज़ल जो हुनखे जेको रंग आहे सिंधी रंग, वरी बसंती फोटाणे जी रुत फिरी आई, पुराणियूं हसरतूं ॿेरनि जे बूर में तड़पियूं। सो गदा मज़ामत इनकलाब तव्हां हिते इहो ई तव्हांजी ॻाल्हि कटींदे त तव्हां वधीक हुनखे मौज़ून शाइर कहिड़ी सिन्फ़ जो सम्झो था? ग़ज़ल जो सम्झो था, नज़म जो सम्झो था, या उन खां अलावा कंहिं बि शाइर खे ॾिसो उन सां हुन नज़म तमामु बहितर अंदाज़ में लिखियो आहे, पर ग़ज़ल बि हुन ख़ूबसूरत लिखियो आहे। त नज़म ऐं ग़ज़ल में हुन तमामु पंहिंजो पाण खे घणो इज़हारियो आहे। त गदा जी जेको आहे नज़म ऐं ग़ज़ल ॿ जेको आहे सिन्फ़ूं उनमें पुख़्ते नमूने सां हुन पाण खे इज़हारियो आहे। मज़ाहमती शाइरी ॾिसो, माण्हू चवनि था त अयाज़ साहब चयो आहे त मज़ाहमती शाइरी जी ज़रूरत छो थी पए। के माण्हू चवनि था त मज़ाहमत जी शाइरी करणु इहा प्रोपेगेंडा खे जेको आहे उनखे ॾिजे थी, प्रोपेगेंडिस्ट शाइर थी था वञनि, पर ईअं कोन्हे त तव्हां करंट अफेयर्स ते ऐं उन ते नथा लिखी सघो। अयाज़ साहब ख़ुदि हिकिड़ो मां कोट करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त ॿिया दोस्त जीअं पंहिंजी गुफ़्तगू खे वधाइनि। अयाज़ साहब चयो आहे त छो त मज़ाहमती शाइरी में जंग जेका ओसि ताईं मज़ाहमत थींदी रहंदी जेसिताईं सॼी दुनिया में सुख ऐं अमन जो राज क़ाइमु नथो थिए, जेसिताईं हितां मुआशिरे में नाइंसाफ़ी नथी ख़तमु थिए, जेसिताईं दुनिया में जंग नथी ख़तमु थिए, तेसिताईं मज़ाहमत रहंदी। सिंध जे नामवर शाइर जो किताबु असांजी समुंड सिपूं अयाज़ साहब जो किताबु आहे, उनजे मुहाग में अयाज़ साहब लिखियो आहे त काश सारी दुनिया खे एतिरो सुख ऐं कल्याण हुजे जो उनखे मज़ाहमती शाइरी जी ज़रूरत न पवे। काश सारी दुनिया खे एतिरो सुख ऐं कल्याण हुजे जो उनखे मज़ाहमती शाइरी जी ज़रूरत न पवे, जीअं फ़लस्तीन खे या विच अमेरिका में एल सल्वाडोर, ग्वाटेमाला, हंडरास, निकारागुआ वग़ैरह में पइजी रही आहे, या जनूबी अमेरिका जे नस्ली फ़िज़ा में लाज़मी तौर ते उभरी आई आहे। सो इहा जेका मज़ाहमत आहे ओसि ताईं रहंदी जेसिताईं मुआशिरे में इहे शयूं मौजूदु आहिनि। ऐं गदा उन ई शेख अयाज़ खां हलीम बाग़ी ताईं जेके मज़ाहमती शाइर आहे उन्हनि जो हिकिड़ो तसलसल जो शाइर आहे। ताज साहब हिन किताब खे जेको आहे
तमामु 2 किताब ताज साहब हुनजे जेको आहे गदा जी वफ़ात खां पोइ मुरतब कया आहिनि, हिकिड़ो हुनजी शख़्सियत ते, ॿियो हुनजी शाइरी ते। हुनजी शाइरी जीअं असफर बि सही चयो त 2007 में असां हुनजो किताबु शाया कयो ऐं अॻु में बि आयो आहे, हुनजे हूंदे बि आयो आहे, पर हीअ वधीक सुहिणे नमूने सां मुंहिंजूं वरी शयूं आयूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में अञा बि गदा जे फ़न ते जेतिरी तहक़ीक़ थींदी तुंहिंजी शाइरी वधीक निकिरंदी। गदा ख़ासि के वो मज़हबत जो शाइर आहे, उहो हलीम बाग़ी ऐं शेख हयाज़ वारे रूप में बि असां सां साम्हूं आयो आहे। ऐं इदरीस जतोई साहब हुनजी शाइरी जे फ़िक्री ऐं फ़नी पहलुनि ते गुफ़्तगू कई ऐं गुफ़्तगू जो सिलसिलो अॻिते वधाईंदे मोहतरम साहिल पीरज़ादो जे तरफ़ हलंदे त इहो ॼाणणु चाहींदासीं त गदा ख़ासि के पाण इहा लिखे थो ऐं पाण इहा ॻाल्हि कंदो रहियो त मूं जॾहिं खां शऊर वारी अखि खोली त उन वक़्तु मुंहिंजे जेको घर जी लांडी हुई उनजी लांडीअ में यकतारो, नफ़ील ऐं कंठा ऐं इहो ई फ़क़ीरी रंग असांखे मिलियो आहे। मतिलबु मुंहिंजी कुल कमाई जेको सरमायो आहे सभु कुझु उहो ई आहे। तव्हां हुनजी जेको तसव्वुफ़ वारो या हुनजो जेको सूफ़ियाणो मिज़ाज आहे उनखे कीअं ॾिठो आहे ऐं हू तसव्वुफ़ जो केतिरो प्रचार कयो आहे हिन सोसाइटी में? 10 साल शेख हयाज़ साहब जे खे यादि कयो आहे ऐं इहो हुननि जो जेको अमल आहे उहो हिकु ज़िंदा क़ौम जे फ़र्द हुजण वारो अमल आहे ऐं खेनि जस ॾियां थो। साईं राशिद मोराई 2 सिटुनि में गदा जे लाइ जी जेका शख़्सियत जी जेका तस्वीर कढी हुई उहा मुकमल गदा जी तस्वीर आहे। त एज़ाज़ वॾो आहे जे लोक चवे राशिद हिन सादड़े माण्हूअ में आदात जबल जहिड़ी। त गदा जो सूफ़ीज़म सां वास्तो रहियो, हू राग जो हिकु तमामु घणो सुठो ॼाणू हुयो। हू त राग जो एतिरो ॼाणू हुयो जो जेकॾहिं राग ग़लति टाइम ते ॻायो वेंदो हो त उन ते उहो जज़्बाती थी वेंदो हुयो। पर हू जॾहिं शाइरीअ में अचे थो त हू शाइरीअ में मुकमल तौर ते जदीद शाइर थी असांजे साम्हूं अचे थो। हुन जा हू बहिराड़ीअ जो माण्हू हो, निज बहिराड़ीअ जो माण्हू हुजण जे करे हुनजे अंदर में मज़ाहिमत ऐं हुस्न परस्ती ॿई जेके हुयूं सो ईअं हुयूं जीअं ॻोठनि जा वण सरसब्ज़ हूंदा आहिनि, ईअं हुनजी दिलि हुस्न परस्तीअ सां ऐं मज़ाहिमत सां सरसब्ज़ हुई। उनजे करे हुन रिवायती सूफ़ी शाइरी, अलाह जी ॻोल्हा या उन तरफ़ हुनजो ध्यानु न रहियो, पर हुनजो जेको सॼो महवर रहियो उहो हुनजी धरती रही, धरतीअ जा माण्हू रहिया। हू सम्झे पियो त वतन जी ख़ुशहाली जेका आहे उहा ई सभु कुझु आहे। जेकॾहिं वतन आहे त सभु कुझु आहे, वतन आहे त तसव्वुफ़ बि आहे, वतन आहे त माण्हू आहे, जे वतन न आहे त कुझु बि न आहे। हुनजे करे गदा जो तालुक़ु ज़रूरु दरगाह सां रहियो, हू सूफ़ी रागनि सां ज़रूरु रहियो, पर बुनियादी तौर ते हुनजो जेकी सुञाणप आहे उहा हिकु जदीद शाइर वारी आहे। ऐं राग सां हुनजो वास्तो हुजण जे करे हुन सिंध जी क्लासिकल शाइरीअ जो जेको मुतालियो कयो ऐं जेको हुन क्लासिकल शाइरी खे ॿुधो, ख़ासि करे भिटाईअ खे, त हुनखे सम्झ में आयो त कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया। माना मज़ाहिमत जेका कबी उहा नारेबाज़ी न हूंदी, न त झेड़े में कारे ककर जो त को कमु कोन्हे, पर जॾहिं कारे ककर जे हेठि कंहिंखे झेड़ींदे छॾिजे थो त उन में जेका शिदत पैदा थी थिए जज़्बे जी, उनजी जेको आहे सो गदा घणी कई ऐं उहा हुन पंहिंजे शाइरीअ में बि कई। जीअं ही मशहूरु नज़म संदसि इदरीस पढ़ी वियो त चागे ऐं पुखरान ते हमिलो। हाणे चागे ऐं पुखरान ते जेको हमिलो थो थिए उन में इंसानी जीवत जो जेको नुक़सानु थिए थो उहो त पंहिंजी जॻह ते आहे ई आहे, पर उन हमले जे दौरान ॿिया जेके नुक़सान थियनि था त चए थो त नितण ते था ऊंदे आड़ियो किरणनि जा बि त जज़्बा हूंदा। नितण ते था ऊंदे आणियो किरणनि जा बि त जज़्बा हूंदा। राजस्थान रुठो आहे जिन खां तिन सिरणनि जा बि त जज़्बा हूंदा। ऐं धरती ऐं आकाश जे विच में झिरणनि जा बि त जज़्बा हूंदा। ऐं ॾुध विलोड़ींदड़ नारियुनि ऐं भिरणनि जा बि त जज़्बा हूंदा। अन्यावनि जे ओत खां थियो आहे गौतम बुद्ध जे ज्ञान ते हमिलो, चागे ऐं पुखरान ते हमिलो, अलाह ऐं भॻवान ते हमिलो। त इन में सिरणनि जो, किरणनि जा ऐं उन्हनि जा जेके जज़्बा आहिनि उन्हनि खे महसूसु जेको कंदो आहे उहो शाइर कंदो आहे, जेको फितरी शाइर हुजे, जेको फितरत सां ॻंढियल शाइर हुजे।
ऐं गदा ख़ासि करे जंहिं दौर में जनमियो ऐं जंहिं दौर में हू शाइरी करे रहियो हो उन दौर में लेडी डायना जो हुस्न जेको आहे सो सॼे असांजे सिंधी समाज ते ॾाढो हावी हुयो ऐं नौजवान उनजे हुस्न खां घणो मुतासिर थींदा हुआ ऐं उनजे हुस्न खे पंहिंजे शाइरियुनि में तशबीह तौरु इस्तेमालु कंदा हुआ। पर उन वक़्त में गदा ख़ासि करे चवे थो त मदर टेरेसा जे कदमनि खां डयाना जे अखियुनि ताईं, मदर टेरेसा जे कदमनि खां डयाना जे अखियुनि ताईं दोरापा एशिया ऐं यूरोप खे थर ॾेई छॾिया आहिनि। गदा ख़ासि केरीअ खे लेडी डायना में जेका सूंहं नज़र आई उहा इंसानियत वारी आई। त उहो जेको समाजी कमु पई करे उनजे उन समाजी जेको कमु हुयो उन गदा खे घणो मुतासिर कयो। गदा समाज जो हिकु ज़िम्मेवार फ़र्द हुयो ऐं मुतहरिक फ़र्द हुयो। हू अमली तौर ते मां हाणे जॾहिं हुनजी वफ़ात खां पोइ हुनजे लाइ थियण जे लाइ वञा पियो त टैक्सीअ में मूंखे हिकु शख़्स मिलियो। उन खां मूं पुछियो, मूं चयो यार मूंखे घणो वक़्तु थियो आहे नवां जतो न आयो, गदा वारनि जी गली त ॿुधाइजां किथां आहे। त हुन चयो साईं मां तव्हांखे वठी थो वञा। ऐं पोइ हुन मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका ॿुधाई उहा इहा ॿुधाई त गदा जे वञण सां जेको असांजो नुक़सानु थियो आहे उहो इहो थियो आहे त उहो नंढा वॾा जेका असांजा पाड़े में जहिड़ा थींदा हुआ उहे गदा टारे छॾींदो। त इहो हुनजो हिकिड़ो अमली किरदारु हुयो। हीउ काला पाए जो इंसानु हुयो, हिकु ख़ूबसूरत शाइर जा राग जो ॼाणू, भिटाईअ जो पारखू। हू लफ़्ज़नि जे तह ताईं जेसि ताईं न पहुचंदो हो त तेसि ताईं लफ़्ज़ खे पंहिंजे शाइरीअ में इस्तेमालु न कंदो हुयो। ऐं हुनजे सिखण जो जेको अमल हुयो, मां हुनखां काफ़ी नंढो हुयुसि, हुनखां मुतासिर हुयुसि। ऐं जॾहिं हुन सां मां मिलियो हुउसि 1999 में हुनजे मेखाने ते, त हुन मूंखां मुंहिंजी शाइरी ॿुधी, उन ते त हुन जेका तनक़ीद कई। पर हीउ दौरु जंहिं दौर में तनक़ीद बर्दाश्त ई नथी कई वञे उन दौर में गदा पाण खां जूनियर ऐं पाण खां मुतासिर हिकिड़े छोकिरे खां पुछे थो त मूं हीउ नज़्म लिखियो आहे, हिन खे ॾिस, हिन में का ग़लती त न आहे, हिन में को लफ़्ज़ मां ग़लति इस्तेमालु न कयो आहे, तूं हिन खे कीअं थो ॾिसीं? त जेको माण्हू तनक़ीद खां न डिॼंदो, तनक़ीद जी आज्ञा कंदो, पाण खे तनक़ीद जे लाइ पेश कंदो, उहो माण्हू तख़लीक़ में ईअं बीही सघंदो जीअं गदा पंहिंजे हिन किताब में बीठल नज़र अचे थो। गदा हिकु ई वक़्तु नज़म ऐं ग़ज़ल जो हिकु इंतिहाई सगारो शाइर आहे। पर उन सां गॾु गदा जा हिन किताब में तमामु थोरा उर्दूअ जा शेर आहिनि। ऐं उन में बि हू तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त तव्हांखे हिकिड़ो कमाल जो उर्दूअ जो शाइर बि नज़र ईंदो। गदा जो उर्दू कता है त अदम से आगे जो मैंने वजूद पाया है, अदम से आगे जो मैंने वजूद पाया है, मैं कहूँ कि खुदा ने मुझे बनाया है। नफ़ी में इनकलाबों का तवाफ करता हूँ, नफ़ी में इनकलाबों का तवाफ करता हूँ, मेरा इनकार मेरे अकल का सरमाया है। त अहिड़े नमूने सां हू मुकमल तौर ते तख़लीक़कार हुयो। ऐं जेके मुकमल तौर ते तख़लीक़कार हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ न ॿोली मसइलो हूंदी आहे न सिंफ मसइलो हूंदी आहे। राग जे हवाले सां राग हिकु इंतिहाई दिलि लुभाईंदड़ मामिलो आहे। राग जूं मुख़्तलिफ़ रागड़ियूं, उन्हनि जा मुख़्तलिफ़ टाइम थियनि था। त गदा रागनि जे दुनिया में ईअं पेही वेंदो हुयो जीअं हिकिड़ा रागी पंहिंजे राग में पेही वेंदा आहिनि। हुनखे उन्हनि जे आरोहन अमरोहन जी बि ख़बर पवंदी, हुनखे उन्हनि जे सरगमनि जी बि ख़बर पवंदी, हुनखे तानुनि जी बि ख़बर पवंदी, हुनखे रागनि जे टाइम जी बि ख़बर हूंदी हुई। मूंखे यादि थो अचे त जॾहिं दौलतपुर में पहिरियों भेरो उस्ताद शफ़ीअ सां गॾु सनम मारवी भाई ऐं सनम मारवीअ 9 बजे आसा ॻायो त गदा मूंखे चयो त छा थी करे, हिनखे कंहिं ॿुधायो न आहे छा त हे आसा जो टाइम न आहे। ऐं राग जी ॼाण हुजण जे करे, राग जी जेका हुनखे ॼाण, हिन में मुंहिंजे ख़्याल में हुनजो हिकिड़ो पूरो नज़्म आहे जेको हिननि रागड़ियुनि ते बि आहे। सो जेकॾहिं थोरो मुख़्तसर करे हुनखे पेश कयो। असां वटि टाइम अप जो असांखे दोस्त सिग्नेचर ॾियनि पिया ऐं सवेल खां ई इहो नोटिस करायो वञे पियो त तव्हांजे सेशन जो टाइम ख़तमु पियो थिए। ऐं जेकॾहिं तव्हां ही नज़म पढ़ी पंहिंजो
इहा गुफ़्तगू जो वाइंड अप कंदो। गदा ख़ासकेली सूंह सच सिक फ़िक्र लतीफ़ जो शाइर आहे ऐं गदा ख़ासकेली खे अॼु हिन पैनल उहो अवामी शाइर बि साबित कयो आहे। उन सां गॾु राग जो बि वॾो ॼाणू हुयो, इहा अॼु असांखे उनजे इन ई रुख जी ख़बर पई आहे। ऐं उन सां गॾोगॾु गदा ख़ासकेली जेको फ़िक्री हवाले सां हू तसव्वुफ़ जो प्रचारक हुयो ऐं हू तसव्वुफ़ जे रंग में हमेशह रंगियल नज़र आयो। तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जेसिताईं साहिल किताबु खोले गज़ल उहो कढे, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुख़्तगी ऐं सच चवण जी सलाहियत, जेकॾहिं आउं ग़लति न आहियां त सिंध में ॿिनि माण्हुनि जो एतिराम कंदो हो जेके ज़िंदह असां ॾिठा हुन सां गॾु, टिनि माण्हुनि जो, हिकिड़ो साईं जी एम सैद, हिकिड़ो आरीसर साहिबु ऐं हिकिड़ो साईं राशिद मोराई, जंहिंजे आॾो थोरो लहराईंदो। बाक़ी सिंध जो को बि माण्हू, चाहे उहो केॾी वॾी सियासी पार्टी जो माण्हू हुजे, उनजो लीडर हुजे, सिंधी अदबी संगत जो मरकज़ी अॻवान हुजे, ताज जोयो हुजे, उनखे मुंहं ते सच चई ॾींदो हो। गदा जो औरतुनि जे हवाले सां जेको रवैयो हो उहो बि ॾाढो इंतिहाई अहम हो। कॾहिं बि कंहिं औरत ते ज़ुल्म थींदे ॾिसंदो हो या हुनखे ख़बर पवंदी हुई त हीउ वाक़ियो थियो आहे, त हू हसास माण्हू, त शाइर उअं ई हसास हूंदा आहिनि, हसास त हूंदो ई हूंदो हो, पर कलम खणी ऐं यकदम जेको आहे सो लिखंदो। भिठाई सां हुनजी उनसियत इंतिहा दर्जे जी, सभिनी सिंधी माण्हुनि जी, सभिनी शाइरनि जी भिठाई खे पंहिंजो हू काबो क़िबलो ऐं सभु कुझु सम्झंदा आहिनि त इंस्पिरेशन आहे। हुनजो हिकिड़ो शेर आहे त ओ भिठाई आलमी बरज़क जे मनसब तां लही, अॼु देस पंहिंजे ते कही, हिन जग जे पिरकारनि खे ॾिस ऐं पंहिंजे किरदारनि खे ॾिस, किरदार जेके तो रिसाले में खयां, ऐं हा उन्हनि जे रूह ते राकास रांबूटा हयां, ऐं हा समूरी भूई भेलाड़ो के पीरनि जा छोरा बि ॾिस, के पंहिंजी ज़ात जा सैयद सॻो राह बि ॾिस। एॾो वॾो सच चवणु, ऐं इहो जेकॾहिं उन जे तारीख़ी पस मंज़र में वञिबो त हिकिड़ो वाक़ियो थियो हो ऐं उन जे पस मंज़र में इन सॼी ॻाल्हि खे कयो ऐं सिंध जे सैयदनि ते ॻाल्हाइणु, तव्हां सम्झी सघो था त केॾो न ॾुखियो मौज़ू आहे। ऐं उन दौर में सिंध के पंहिंजे ज़ात जा सैयद सॻो राह बि ॾिस, पजेरो ते चढ़ी हलिया पिनण लाइ ऐं मुरीदियाणियूं तकण लाइ, ओ भिठाई आलमी बरज़क जे मक़सद तां लही, अॼु देस पंहिंजे ते कही, समूरे ॾेह तां ॾुख ॾुर्त जा। इन जो मशहूर नज़म आहे, साईं इनखे मुख़्तसर कजो जेकॾहिं साहिल। बिल्कुलु मुख़्तसर आहे। ज़ंजीर टोड़े वन, हवा जे रुख खे मोड़े वन, हज़ारे कामड़ियूं शामे ग़रीबां जे सहन में, ऐं पिया हथ केतिरा तिन लाइ, कुहाड़ियुनि जे गननि में, फूह जवानीअ में आ, कंहिंखां ज़िंदगी रुसजी वई, का कुमहली कूंज किथ कुसजी वई, कंध जूं कपियल रगूं सारियूं अथसि, ओ भिठाई आलमी बरज़क जे मक़सद तां लही, अॼु देस पंहिंजे ते कई। ॾिसो त औरत ॾांहुं हुनजो रवैयो कहिड़े क़िस्म जो आहे। शाइर उअं ई अहसास हूंदा आहिनि, पर गदा खे अधु कलाक जे अंदरि या थोरे वक़्त जे अंदरि समूर नथो उन ते गुफ़्तगू करे सघिजे। हू इलाही वॾो माण्हू हो, जीअं हुन साईं राशिद जूं सिटूं पढ़ियूं, असांजे साहिल दोस्त, एज़ाज़ वॾो आहे जे लोक चवे राशिद त हिन सादड़े माण्हूअ में आहे ॾात जबल जेॾी। सो गदा वाक़ई वॾो माण्हू हो। जी साहिल साईं, तव्हां जेकर मुंहिंजे नज़म जो मुख़्तसर बंदि हिन नज़म सां आऊं तव्हां जी न पंहिंजी गुफ़्तगू खे वाइंड अप कयां थो। हिन में हिन नज़म मां ख़बर पवंदी त हुनजो राग सां जेका हुनजी उनसियत हुई ऐं हू राग जो केॾो वॾो ॼाणू हो। असांजो रूह आहे रागी, असांजो रूह वैरागी, असांजो दर्द लोड़ाऊ, लोड़ाऊ राग आहे। असांजो दर्द लोड़ाऊ, असांजी कूक कोहारी, असांजे टहक ऐं ओछगार में आ ठाठ जी ठुमरी, असांजे फ़िक्र में वादी ऐं संवादी संगम आहिनि, असांजे फ़िक्र में वादी ऐं संवादी संगम आहिनि, असांजी सोच में पूरो सॼो सप्तक समायल आहे, असांजे साह जी अच वञ आरोही ऐं अमरोही, आरोही ऐं अमरोही जिन खे राग जी आहे उहे सम्झंदा। ऐं उनखे साह जे अच वञ सां जेका हुन असांजे साह जी अच वञ आहे आरोही ऐं अमरोही, असां वटि रक्स रूमीअ जो, असां वटि रक्स हरसू आहे, असांजे जाग में घंघरू, असांजी निंड नाचू आहे। रिसालो शाह जो हिकु हथ, ॿिए हथ में तंबूरो आहे, संदसि ही बेत ऐं वायूं अमानत आयतूं आहिनि, असां वटि झोक जो गेड़ू दरादनि जी घड़ोली आहे, रिदम में ज़िंदगी आहे, रिदम रग रग समायल आहे, असां लाइ तार खां भुलिजी कॾहिं ॿाहिरि न आहियूं, विया न आहियूं।
असां लहे तार खां भुलिजी कॾहिं ॿाहिरि विया न आहियूं। असांजूं नियतियूं कोमल, असांजा हौसला तेवर, कोमल ऐं तेवर सुर। असांजूं नियतियूं कोमल, असांजा हौसला तेवर, असांजी गुफ़्तगूअ में तान ऐं पलटे जी ख़ुशबू आहे, असांजे जाग में घुंघरू, असांजी निंड नाचू आहे। त गदा हिकु तमामु वॾो शाइर। वाह वाह, गदा तमामु वॾो शाइर आहे। ऐं ही हुयो मोहतरम साहिल पीरज़ादो। ऐं अॼोको ही असांजो पैनल जेको गदा ख़ासकेली जी शाइरी ऐं शख़्सियत जे हवाले सां पंहिंजी गुफ़्तगू कई। ऐं गदा ख़ासकेली जी नज़म जो हिकिड़ो बंदि पढ़ी असांजी हिन सेशन खे पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदुसि। गदा ख़ासकेली जीअं अयाज़ लाइ लिखियो, जेको जंहिं अयाज़ जे नाले ते ही फेस्टिवल थिए पियो। ख़बर कहिड़े जनम कहिड़े में हुनजी वापसी थींदी, ख़बर कहिड़े जनम कहिड़े में हुनजी वापसी थींदी, असांजे देश जी हालत चाज खां वधि बुरी हूंदी, वरी साॻियनि हथनि सां ॾुख कलम जी नोक मोखींदी, तॾहिं क्या पाए टीचर खे के चोरे पंहिंजे मोह चवंदी, ग़ुलामी दौर जो बाग़ी रिहाईअ सां वञी मिलियो, नंढे खंड जो वॾो शाइर भिटाईअ सां वञी मिलियो, नंढे खंड जो वॾो शाइर भिटाईअ सां वञी मिलियो। इहो हुयो गदा ख़ासकेली ऐं उन जे हवाले सां जेका असांजी गुफ़्तगू कई। उमेदु तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। वॾी महिरबानी।